समझा त इंसान छाखे थो चइजे हया दीन ईमान छाखे थो चइजे थो माण्हूअ खे माण्हू थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए ओ ॿुधायो त शैतान छाखे थो चइजे ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं है माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे इंसानु आ प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं ऐं माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे इंसानु आ प्यारो अल्लाह खे आसार तूं माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे इंसानु आ प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं क्यास को दिल में धार तूं ऐं माण्हूअ खे त न मार प्यारो अथई त अल्लाह खे इंसानु आ प्यारो अल्लाह खे हशर में ख़्वार तूं माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे इंसानु आ प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं क्यास को दिल में धार तूं ऐं माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे इंसानु आ प्यारो अल्लाह खे सारी
प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं क्यास को दिल में धार तूं माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे इंसान व प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं क्यास को दिल में धार तूं अड़े माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अल्लाह